وحده والصلاة والسلام على من لا نبي بعده وعلى آله وأصحابه أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الذين يؤمنون بالغيب صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. अक़ल को तनकीद से फुर्सत नहीं, अक़ल को तनकीद से फुर्सत नहीं, इश्क पर आमाल की बुनियाद रख। कोई मिसल नहीं ढोलण दी, कोई मिसल नहीं ढोलण दी, चुप कर मेहर अली इथे जा नहीं बोलण दी। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद मअदनिल जूदि वल करम व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। स्टेज ते वेठल मुअज़्ज़िज़ उलमा व हुफ़्फ़ाज़ो किराम ऐं मुंहिंजे साम्हूं प्यारी जमात सगोरी अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। आऊं अॼु तव्हांजे साम्हूं ईमान जो मौज़ू खणी आयो आहियां त ईमान चइबो छा कया ऐं ईमान कहिड़ी शइ ते आणिजे। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात क़ुरान करीम में इरशाद फरमायो अल्लज़ीना युमिनूना बिल गैब, उहे शख्स जेके ईमान आणनि था अणॾिठे ते, यानी ईमान चइबो आहे अणॾिठे कंहिं शइ जे मथां ईमान आणणु, यानी उहा शइ जेका उन्हनि जे अखियुनि ॾिठी न हुजे। पोइ हुज़ूर जे ज़माने में असहाबनि अल्लाह जी ज़ात खे ॾिठो कोन हुयो, पर हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ुबान तां इहे अल्फाज़ ॿुधा त रब जी ज़ात आहे त हुननि बग़ैर कंहिं दलील जे मञियो त रब जी ज़ात आहे। छो? इन जे करे त असांखे जेको ॿुधाए थो उन जी ज़ुबान कॾहिं बि कूड़ नथी ॻाल्हाए सघे। पोइ ईअं ई अरबी जे अंदरि जेको लफ़्ज़ ग़ैब इस्तेमालु थियल आहे त ग़ैब जी माना उहा आहे त ग़ैब उन शइ खे न चइबो आहे जेका शइ हुजे ई न, ग़ैब उन खे चइबो आहे जेका शइ हुजे पर असां ऐं तव्हांजी अखियुनि उन खे ॾिसी न सघनि, यानी असांजी अखियुनि खे इहा ताक़त न आहे उन शइ खे ॾिसी सघनि, पर उहा शइ मौजूदु हूंदी आहे। ईअं ई सैयदना जिब्रील अमीन अलैहिस्सलाम उन सवाल कयो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां, हदीस शरीफ में अचे थो पाण आया ऐं सवाल कयूं त या रसूलल्लाहि मल ईमान, ऐं अल्लाह जा महबूब ईमान छा आहे? अल्लाह तबारक व तआला जे प्यारे महबूब फरमायो त ईमान अन तुमिन बिल्लाहि व मलाइकतिहि व बिलिक़ाइहि व रुसुलिहि व तुमिन बिल बास। ईमान ही आहे अल्लाह खे मञ ऐं उन जे मलाइकनि खे मञ ऐं अल्लाह जी ज़ात सां तुंहिंजी मुलाक़ात क़यामत जे ॾींहुं थींदी इन खे मञ ऐं अल्लाह जे रसूलनि खे मञ ऐं तूं मरण खां पोइ वरी ॿीहर उथंदे इन ते ईमान आण। इहो ईमान आहे, यानी ईमान जेको आहे इन्हनि शयुनि जो नालो आहे, अल्लाह खे मञणु, अल्लाह जे मलाइकनि खे मञणु, अल्लाह जे दीदार खे मञणु, अल्लाह जे रसूलनि खे मञणु ऐं मरण खां पोइ उथण ते इन्हनि सभिनी शयुनि ते ईमान आणणु। इहो ईमान आहे। वरी अर्ज़ कयईं त या रसूल अल्लाह मल इस्लाम, इस्लाम छा आहे? अल्लाह जे महबूब फरमायो त अन तअबुदल्लाह वला तुशरिक बिही व तुक़ीमस सलात व तुअद्दिज़ ज़कातल मफ़रूज़ व तसूम रमज़ान। इस्लाम ही आहे अल्लाह जी इबादत कर ऐं अल्लाह सां को शरीक न ॻण ऐं नमाज़ अदा कर
ऐं जेका तुंहिंजे मथां ज़कात फर्ज़ कयल आहे उहा ॾे ऐं रोज़ा रख। ॻाल्हि असुल ही आहे त ईमान जेको आहे इबादत जो नालो नाहे, इबादत जो नालो इस्लाम आहे। छो त इस्लाम में अल्लाह जे महबूब छा फरमायो, अन तअबुदल्लाह वला तुशरिक बिही। इस्लाम ही आहे त अल्लाह खे मञ ऐं उन सां को शरीक न ठारा। पर ईमान छा आहे, अन तुमिन बिल्लाहि व मलाइकतिही, अल्लाह ते ईमान आण, इहो ईमान आहे। अल्लाह जी इबादत कर, इहो इस्लाम आहे। वरी अर्ज़ कयईं त या रसूल अल्लाह मल इहसान, इहसान छा आहे? अल्लाह जे महबूब फरमायो त अन तअबुदल्लाह कअन्नक तराहु फ़इन लम तकुन तराहु फ़इन्नहु यराक। एहसान ही आहे त अल्लाह जी इबादत कर अहिड़े तरीक़े सां जो दिल में इहो ख़्यालु हुजे त रब खे आऊं ॾिसी रहियो आहियां। जेकॾहिं इहा तो में ताक़त नाहे त पोइ दिल में इहो ख़्यालु रख त आऊं त कोन थो ॾिसां पर हू मूंखे ॾिसी रहियो आहे। ऐं अव्हां जो जेको ईमान आहे इन जे मथां अल्लाह जे महबूब वॾा नाज़ कया आहिनि। हदीस शरीफ जे अंदरि अचे थो त तूबा लिमन रआनी व आमन बी, मुबारक आहे उन शख्स खे जंहिं मूंखे ॾिठो ऐं मुंहिंजे मथां ईमान आंदई। ऐं अॻिते अल्लाह जे महबूब फरमायो त तूबा सबअ मर्रातिन लिमन लम यरनी फ़क़द आमन बी, उन शख्स खे वरी 7 मुबारकूं 7 दफ़ा मुबारकूं हुजनि जंहिं मूंखे ॾिठो न आहे पर मूं ते ईमान आंदो। यानी जेको अव्हां जो ईमान आहे इहो जेको आहे वधीक अल्लाह जे महबूब खे पसंदि आहे। सैयदना अमर बिन शुआइब रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत आहे त हुज़ूर जन सहाबन खां सवाल कयो त अय्युल ख़ल्क़ि अअजब इलैकुम ईमाना, मखलूक जे अंदरि अव्हां खे वधीक हैरान ऐं ताजुब में विझंदड़ ईमान कंहिंजो आहे? यानी सहाबन खे अल्लाह जे महबूब इहो सवाल कयो त अव्हां खे ताजुब में विझंदड़ ईमान आहे कंहिंजो? सहाबन अर्ज़ कयो त अल मलाइका, मलाइकन जो ईमान। अल्लाह जे महबूब फरमायो त वमा लहुम ला युमिनून व हुम इंद रब्बिहिम, उन्हनि जो ईमान तव्हां खे ताजुब में कीअं थो विझे, हालांकि उहे त पंहिंजे रब वटि आहिनि। वरी सहाबन अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह अन्नबियून, पोइ नबीयन जो ईमान असांखे ताजुब में विझे थो। अल्लाह जे महबूब फरमायो त वमा लहुम ला युमिनून वल वहयु यनज़िलु अलैहिम, उन्हनि जो ईमान तव्हां खे कीअं थो ताजुब में विझे, हालांकि उन्हनि जे मथां त अल्लाह जी वही नाज़िल थिए थी। वरी अर्ज़ कयूं त या रसूल अल्लाह फनहनु, पोइ असांजो ईमान? अल्लाह जे महबूब फरमायो त वमा लकुम ला तुमिनून व अना फीकुम, तव्हांजो ईमान तव्हां खे ताजुब में कीअं थो विझे, तव्हां त ईमान आणींदो छो त मां तव्हां जे विच में आहियां। अॻिते अल्लाह जे महबूब फरमायो त ईमान उन्हनि जो तव्हां खे ताजुब में विझे जेके तव्हां ऐं मूंखां बाद में ईंदा, मूंखे ॾिसंदा बि कोन पोइ बि मूंखे मञींदा। अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में दुआ आहे त शायद रब्बुल इज़्ज़त असां ऐं तव्हां खे ईमान में तक़वियत ऐं हुज़ूर जे मीलाद मल्हाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।